द sindhuworld.com की पेशकश। सिंधी अखर खजानो 156। अॼु जा सिंधी अखर आहिनि कारो, सांवरो या अंधाओ, हफ्सी या नीगरो, मशानो, फूकणो या थेली, फल, फण, पत्रे जहिड़ो सनो धारदार, फोफींदो, लिफ या फुरड़ी। साॻिए अर्थ वारा अंग्रेजी ऐं हिंदी अखर। ॾियारीअ जी राति ते उमास हूंदे बि कारो अंधाओ आसमान रोशनीअ सां भरियल महसूसु थींदो आहे। अफ्रीका में रहंदड़नि खे संदन कारे रंग जे करे हफ्सी या नीगरो बि चयो वेंदो आहे। इंसानी शरीर में पेशाब हिकु फूकणे जहिड़ी थैली, जंहिंखे मशानो चइबो आहे, में जमा थींदो आहे। टीम TSW जी सिंधी भाषा वाधारे जी कोशिशुनि में सहयोग ॾियण लाइ तव्हां बेहद घटि ख़र्च ते हिकु वीडियो स्पॉन्सर करे सघो था। पुराणे समय में रंधिणे जी छुरीअ जो फल मुॾो थी पवण ते उनखे सख़्तु रेतीले पथर ते घिसाए धारदार बणायो वेंदो हुओ। नई चंपल पाइण ते केतिरनि खे लिफ निकिरी पवंदी आहे। सिंधियत सुहिणी रहे।